दोस्तों मां सखर आयुसि ऐं प्लाट वठण जे लाइ मां चपरा खे मरहबा बिल्डर्स जी साइड ऑफिस विहारे आयो आहियां ऐं मां दरिया बादशाह जो सलाम करण आयो आहियां। पोइ वरी मां सोचियो त हीउ बि दीदार ज़रूरु कजे जेको सखर जी सुञाण आहे। गोल जेको नक्शो आहे दुनिया जो उते जिते लिखियलु आहे आई लव सखर, उते बि आयासीं। हाणे ख़बर पई त माण्हू सखर में आहे। ऐं पोइ हुन जॻह ते पुतम जा प्लाट वठणा हुया। हीउ दोस्तो हीउ दफ़ो हिते वठंदो मां इहो ॿुधायांव थो। उहो हिते वियो। ऐं पोइ असां हुते जॾहिं आयासीं सफ़ारी जा बंगलोज़ ॾिसण, हुते सेठ साहब बि हुयो। ऐं हुते गांबू ते नज़र पई, मां गांबू ॾे हली वियुमि। शायदि उहो बि हिते बंगलो वठणु आयो हुयो। ऐं ज़बरदस्त सफ़ारी जा बंगलो हुया जेको सेठ साहब मूंखे ॾेखारे रहियो हो त हीउ बंगलो मां थो वठां। वठि अथई, वठि वाह वाह, हे जो आश्रमन वाह अहिड़ा अहिड़ा वाह वाह जो बंगलो आहे। हीउ बंगलो असांजी हैसियत खां तमामु महांगो हुयो। इन जे लाइ असां सोचियोसीं त फ़िलहालु प्लाट वठंदासीं। हाँ सोनी बाबा, ॾाढो मज़ो आयो आहे। मां विज़िट कई आहे सॼो, मतिलबु एॾो मतिलबु तूं ईंदी आहे न इनशाला तोखे हिकु ॿिनि ॾींहंनि में चकर हणायां थो, तुंहिंजो रूह ख़ुशि थी वेंदो। मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजां। साईं मुंहिंजी ज़ाल आहे, तव्हांजा सलाम हिनखे छो ॾियां? सॉरी, मां सम्झो अमर सां था ॻाल्हायो। बाक़ी हे जेको हिकिड़ो ॿियो पाड़े में लॻो आहे न, वॾो किनु कंदो। हा वॾो किनु कंदो। हे ॾिसजांइ बिजलीअ जी कुंडी बि मां खां वठंदी। नंबर ॾेई छॾियो, नंबर ॾेई छॾियो मुंहिंजो। मां चयो नंबर कोन्हे। असां बि मिसकिन ग़रीब हुआसीं। अबे खे चवां सॼी उमिरि रहियासीं सखर में। अबे खे चवां मिराज कॉलोनी में। हाणे घर रहिया आहिनि, उतो भॼण जी कईसीं। चयोसीं हिते सफ़ारी में वञूं मरहबा वारनि वटि, जिते गैस बि आहे। अबे खे चवां पाणी जी बि सहूलियत आहे, हर सहूलियत आहे। असां वटि प्लाट बि आहिनि 80 गज़ जा, 120 गज़ जा ऐं 200 गज़ जा। ऐं बंगला असां तव्हांखे ठाराए था ॾियूं। 200 गज़ जा आहिनि, डबल स्टोरी जा। इहे बि असां ठाराए था ॾियूं। बंगला बि आहिनि, प्लाट बि आहिनि असां। अब मूंखे बसि 80 गज़ जो प्लाट ॾियो। बसि मां चवां थी गुज़ारे वञा। मुंहिंजो बचो आहे दबलो, गुज़ारे वञा। सुभाणे हुनखे छित त हुजे पंहिंजी। ॿियो सखर शहर मूंखे वणंदो आहे। हा पोइ बि मां इहो सोचियो कोई ईमानदार बिल्डर हुजे। अबे खे चवां जेको असांखे पंहिंजी छित ॾे, पंहिंजो प्लाट ॾे। हा किस्तूं बि कजाया बाबा, ग़रीब चपरा मिसकीन आहे। अबे खे चवां साईं 80 गज़ वारा असांखे प्लाट ॾियो। 80 गज़ वारा ठीकु आहे, कोई मसइलो न आहे, असां ॾेई था छॾियूं। अच्छा सर, हिकिड़ी मूंखे तव्हांजी फेवर खपे त हीअ जेके मरहब जा आहिनि इहे छा मतिलबु प्लाट आहिनि? प्लाट आहिनि। ऐं हीअ जेके सफ़ारी वारा आहिनि, सॉरी माय मिस्टेक, ऐं जेका सफ़ारी वारा बंगलाज़ आहिनि बंगला। अच्छा पोइ तव्हां हीअं कयो त सफ़ारी में मूंखे 120 वारो बंगलो ॾियो। सफ़ारी में 200 वारा अथव, मरहबा में जेको 120 वारो तव्हांखे मिली वेंदो। हाँ अच्छा सर, पोइ तव्हां सिर्फ़ु कोशिशि कयो त मूंखे कॉर्नर जो खपे। बस साईं ॾींदासीं, पर कॉर्नर जी जेको आहे सो बुक थियल आहे, ऑन ते मिलंदव। अच्छा हा कोशिशि कयूं था, पर ऑन ते मिलंदव तव्हांखे। ठीकु ठीकु। वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त आहे। छा सफ़ारी विलास जेको हाउसिंग स्कीम आहे न, इहा सखर में, मां चाहियां थो सखर में बि हिकिड़ो मुंहिंजो माना बंगलो हुजे। हूअं त कराची में पंहिंजा बंगला आहिनि, पंहिंजा प्लाट आहिनि, मां पाण फ़ैसिलनि ते बि ॾींदो आहियां। पर मां चाहियां थो सखर में बि जीअं अचिणो पए थो शिकारपुर, कंदकोट, कशपुर, त सखर में बि हिकिड़ो बंगलो हुजे। सो सफ़ारी विलास में मुंहिंजो 200 गज़ जो तव्हां बंगलो बुक कयो। बाक़ाइदा दुनिया खे ख़बर पए जीअं 80-120 गज़ जा इहे न वठंदा हुआ। 200 गज़ जो ठाहियो डबल स्टोरी। हा डबल स्टोरी, ऐं डिज़ाइन बि इहा ई हुजे, एलिवेशन जेका आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी तव्हांखे बुकिंग जो फ़िलहालु एडवांस तौरु मां 50 लख खनि फ़िलहालु ॾेई छॾियां थो कैश में। ठीकु आहे। गामू भी आयो थी मां, हो भी आयो थी, सेठ भी 200 जो बुक कराए थो सेठ बंगलो। गामू
गामू वारी 220 जा 2 बंगला 120 जो तो कराए बंगलो। हाँ बा कार्नर जो ज़रूरी त न आहे, घिटी वारो बि हली वेंदो आहे। मां कार्नर वठां, फ्लोर वठां, ग्राउंड वठां या छत वठां, हू आर यू? कार्नर जो वठो त पोइ सही आहे, नथो मिले त खणी ॿियो बि हली वेंदो, घिटी वारो विच वारो। तव्हांजी जेको आहे एडवाइस मूंखे नथी खपे, सॉरी। अच्छा सर, मां तव्हां सां ॻाल्हायां थो, पोइ हीअं कयो त मां तव्हांखे 5 लख हाल फ़िलहालु एडवांस ॾियां थो, हाव झल जे लाइ। पैसा कोन अथसि 5 लख। 5 लख त हाणे साईं कुझु बि न थींदो 5 लखनि में। अच्छा, पोइ हीअं कयो त चेक ॾियांव थो, पोइ उन ते सही पाण कयो, पोइ मां खणी अॻिते हली पिना। 5 लख ॾियांव थो, सही आहे न? चेक में त तव्हांजी रसीद ई न कटिबी। पोइ घणो घणो हुजे, 10 लख हुजे? घटि में घटि 40-50 लख ॾियणो पवंदव साईं। अच्छा ठीकु आहे, 40-50 लख 80 गज़ वारा। ठीकु आहे, 2 बंगला कयो सुबुह जा। 2 बंगला। हा, 2 बंगला कार्नर ते हुजे, जंहिं होॾां टप ॾेई हिन टप ॾियां, हिन बंगले में अचां, अहिड़ा की सुठा माना कयो, हवादार हुजनि, फैमिली वॾी आहे मुंहिंजी। बाक़ी मां तव्हांखे 10 लख ॾेई थो छॾियां। 2 शादियूं थियल आहिनि छा तव्हांखे? साईं पहिरियों तव्हां ॿुधायो त प्लीज़ तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन करायो। 2 कया, 3 कया, 6 कया, हू आर यू सर? मां सम्झो शायदि 2 घर आहिनि तव्हांजा, 2 घर वारियूं हुन करे, हिकिड़ी घर वारी हुन घर में, हिकिड़ी हुन में। तव्हां छो था इंटरफेयर कयो मुंहिंजी पर्सनल लाइफ में? हू आर यू, व्हाट इज़ प्रॉब्लम? 2 बंगला हुजनि, 2 कार्नर ते हुजनि। बकवास कंदा, हू इज़ दिस सर? दिस 80 गज़ वारा। चलो 2 बंगला कयोसि, ठीकु आहे। 120 वारा घटि पवंदव, 200 वारा। हिकु कयां, 2 कयां, प्लीज़। तव्हांजो कहिड़ो कमु सर? तव्हां छो था इंटरफेयर कयो? प्लीज़ माइंड जो लैंग्वेज। मां तव्हां सां डिस्कस ई नथो कयां, छो था मूंखे ॻाल्हायो? 120 गज़ जा तव्हां वठो था, 2 बंगला आहिनि, भलो न 200 गज़ जो वठो, डबल स्टोरी अथव, 2 शादियूं तव्हांजूं थियल आहिनि, हिकिड़ी घर वारी। कंहिं चयो 2 शादियूं आहिनि? कंहिं चयो तव्हांखे? अलाए तव्हां पाण त हाणे चओ पिया न भाऊ खे त भई तव्हांखे चयो त मुंहिंजी 2 जेको मैरिज थियल आहिनि। न साईं, फैमिली तव्हां ॿुधायो न, वॾी आहे उहो। फैमिली वॾी आहे त हुन में शादी जो ज़िक्र न, पर मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि में इंटरफेयर कयो छो था? तव्हांजो त वास्तो ई न आहे न। मां सर सां ॻाल्हायां थो न। अच्छा मां 200 वारा वठां या 80 गज़ वारा वठां, तुंहिंजो कहिड़ो कमु भाईजान? सलाह, तूं मुंहिंजो मामे जो पुटु आहीं, चाचे जो पुटु आहीं, तूं मुंहिंजो भेणियो आहे, केरु आहे? तूं सलाह थो ॾे, लानती र। सर 200 जा कयोसि बसि, पोइ मां हलां थो, बाक़ी फ़ोन ते राब्तो कबो। कलर जेको आहे न उहो पंहिंजी मर्ज़ी जो कराइजो, सुठो। एक ही मुंहिंजी मर्ज़ी, मां नीरो कयां, हेठो करायां, न करायां, सीमेंट प्लास्टर करायां। अच्छा, टाइल्स कहिड़ी हणाईंदो? माना इटालियन टाइल हणाईंदो या चाइना जी हणाईंदो? कहिड़ी हणाईंदो? साईं मां सिरनि जो फर्श हणाईंदुमि ऐं ट्रक लाराईंदुमि पथरनि जी। मां छा बि करायां, तव्हांजो वास्तो न आहे सर, प्लीज़। कलर भलो कराइजो ॿाहिरि, एलिवेशन में कलर जेको आहे न इहो। बसि जेको करायो उहो मुंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां पंहिंजे कम सां जंहिंसां आया आहियो, तव्हां हुन सां। अच्छा, मां 50 लख कैश ॾियां थो, गाॾी में पियो आहे हाणे, उहो मसइलो न आहे। तव्हां 50 लख जी ॻाल्हि था कयो, मां बि जेको आहे 20-30 लख जी थो ॻाल्हि कयां। मूंखे हैरत हुननि ते थिए ते 80 गज़ वारनि जी ॻाल्हि तव्हांखे नंढड़ी कयां। जेको बाथरूम थोरो मुंहिंजो वॾो हुजे। बाथरूम वॾो छो साईं? अंदरि भला मोटरसाइकिल ते घुमंदो, चक्कर हणंदो, छा कंदो? बाथरूम मतिलबु त न माना वींझंदा बि वेंदो, ईअं चक्कर बि हणंदो, शावर वठी वरी चक्कर हणी ईंदो। कम जी ॻाल्हि करण जो। बाथरूम वॾो जेको नॉर्मल हूंदो आहे उहो ख़्याल में उहो ई। ॻाल्हि करण जो सर, हिकिड़ो बाथरूम बि वॾो हुजे ऐं सुम्हण वारो जेको टप हूंदो आहे न, इन में 4-5 गुता जी आणा, त उहो हिसो हुजे 6-7 फुट। बाथरूम में छो था सुम्हो साईं? बेडरूम में सुम्हो न, बेडरूम ॾाढा भला आहिनि तुंहिंजा, सफारी विलास जा बेंगलोर में। मां काॾे वञा, ट्यूबवेल ते वञा, पंहिंजे घर मां फ़ाइदो न वठां, 200 बुक जो करायां थो। टप में सुम्हंदव? टप में सुम्हंदा। अच्छा सर, तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू सर। इंशाल्लाह पंहिंजो कॉन्टेक्ट राब्तो रहंदो। 120 वारो न करायो आहे त मुंहिंजी भला सलाह हुयो। थोरो माण्हू ॾिसी करे ॻाल्हाईंदा कयो। 200 गज़ जो करायो। ओके, टेक केयर। शुक्र आहे अलाह जो, मराबा बिल्डर वारनि खां 2 बंगला वरिता 120 वारा। वाह वाह, मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश, मुंहिंजी तमन्ना पूरी थी वई। अलाह तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं थी, शुक्र थी मुंहिंजा अलाह। वाह वाह। सखर तामीरात जो वॾो नालो, मरहबा बिल्डर। अॼु ई अचो ऐं पंहिंजे घर जा मालिक थी वञो। तो जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो। महिरबानी।